अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती नई अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों, ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती हिन जेको आहे महीने जे अंदरि अंदरि इंशाअल्लाह लॉन्च थींदो, रोज़नि वारे महीने जे अंदरि अंदरि। दोस्तों, हिकु ही हाई लेवल ड्रामो आहे वीरन जी बस्ती ऐं ज़बरदस्त हिन जी कहाणी आहे ऐं तव्हांखे सॼी अपडेट्स ॾेई चुका आहियूं वक़्फ़े वक़्फ़े सां। वीरन जी बस्ती जी जेका बि अपडेट्स आहिनि ऐं नयूं अपडेट्स जेका अचनि था वीरन जी बस्ती ड्रामे जी, उहे मां तव्हांखे ॾींदो अचां थो बार बार। वीरन जी बस्ती ॿुधायो पियो वञे हिन जेको आहे रमज़ान शरीफ़ वारे महीने में हिन जो जेको आहे न सॼी अपडेट्स बक़ाया अची वेंदियूं हिन महीने जे अंदरि अंदरि। मतिलबु हिन महीने में जा शुरूआती जेको आहे या जेको आहे नए सूमर ते जेको अचण वारो सूमर आहे इन में इनखे लॉन्च कयो वेंदो, या वञी इन खे बाद में ईद वारे ॾियारनि में इनखे लॉन्च कयो वेंदो। थी सघे थो ईद ते ई लॉन्च कयो वञे या ईद खां पोइ। उन खां पहिरियां अपडेट काफ़ी आयूं आहिनि अंदरूनी, पोइ बि 50% चांस आहे त जेको आहे नओं सूमर अची रहियो आहे रोज़नि जो। पहिरियों इहे जेको रोज़ा हाणे बीहजी विया आहिनि ऐं छंछरु खां वठी रोज़ा स्टार्ट आहिनि, लेकिन सिंध टीवी जा जेका ड्रामा हूंदा आहिनि उहे सूमर खां स्टार्ट थींदा आहिनि ऐं रोज़ो छंछरु ते आहे ऐं सूमर ते थी सघे थो त ड्रामो स्टार्ट मतां कयो वञे। अगरि हिन सूमर ते स्टार्ट न थियो ड्रामो वीरन जी बस्ती, पोइ तव्हां जेको आहे रोज़ ईद ते उनखे इंतज़ारु करिणो पवंदो। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।